अदालती जांच कमीशन गुल प्लाज़ा साने खे हादसाती वाक़ियो करार ॾेई छॾियो। पुलिस केस जो चालान प्रोसिक्यूशन वटि जमा कराए छॾियो। केस में दुकानदार नेमतुल्ला ऐं संदसि 11 वरनि जो पुट हुज़ैफ़ा पिणु नामज़द। गुल प्लाज़ा यूनियन जो सदर तनवीर पास्ता, नायब सदर उमार इस्माइल, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अमीन समेत ॿिया रूपोश करार। रिपोर्ट में चयो वियो आहे त गुल प्लाज़ा खे बाहि हादसाती तौरु लॻी। फॉरेंसिक रिपोर्ट में कंहिं बि क़िस्म जो धमाकेदार मादो इस्तेमालु थियण जी तस्दीक न थी सघी आहे। धमाकेदार नेमतुल्ला अक्सर कारोबार पंहिंजी 11 वरनि जे पुट हवाले कंदो हो। हुज़ैफ़ा तरफ़ां माचीस जूं तीलियूं ॿारे फिटो करण सबबि कागज़ जे गोलनि खे बाहि लॻी। नेमतुल्ला ऐं संदसि पुट हुज़ैफ़ा लापरवाही जा ज़िम्मेवार आहिनि। हादसे में 72 माण्हू सड़ी फौत थिया। चइनि लाशनि जी वाक़ियात जी सुञाणप अञा न थी सघी आहे। बाहि जे वाक़िए खां पोइ इमारत जा दर बंदि करणु इंतज़ामिया जी ग़फ़लत आहे। यूनियन जे सदर तनवीर पास्ता के इलेक्ट्रिक खे फ़ोन करे बिजली बंदि कराई। ऊंदहि सबबि माण्हू मार्केट में फासी पिया। पाकिस्तान दहशतगर्दी जे वाक़िअनि खां पोइ दहशतगर्दनि लाइ धरती दोज़ख बणाए छॾी। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में कारवायुनि दौरान 29 दहशतगर्द मारिजी विया। बाजोड़ में ऑपरेशन दौरान ख़ारजी कमांडर ख़ान फरोश उर्फ़ ज़ाबुल 3 दहशतगर्दनि समेत मारिजी वियो। पख्तिया, पख्तिका ऐं कन्नड़ में कारवायुनि दौरान 25 दहशतगर्द मौत जो ख़ाज। सुलसमा वारे वफ़ाक़ी वज़ारत दहशतगर्द हमलनि जी वीडियो पिणु जारी करे छॾी। अतातारा जो चवणु आहे त पख्तिया, पख्तिका ऐं कन्नड़ में जमातुल अहरार ऐं ख़ारजी दहशतगर्दनि जे कैंपनि ऐं थाकनि खे निशानो बणायो वियो आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि जे हथियारनि ऐं बारूद खे पिणु तबाह कयो वियो आहे। अमरीका ऐं ईरान में हमला रोकण ते इतफ़ाक़। हलंदड़ हफ़्ते क़तर में ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो। हिकु सीनियर अमरीकी अमलदार जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि हलंदड़ हफ़्ते ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो कयो आहे। अमरीका ऐं ईरान हुर्मुज़ लंघ जे तकरार खे हल करण लाइ अंगारे ॾींहुं क़तर जे राजधानी दोहा में मुलाक़ात करण ते राज़ी थी विया आहिनि। संगरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ बबलो बाईपास ते लॻल धरणो चोथे ॾींहुं बि जारी। धरणे में गुम थियल ॿारनि जी वालिदीन समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जी बि शिरकत। अॻवान जो चवणु आहे त 5 साल गुज़रण बावजूद प्रिया कुमारी बाज़ियाब न थी सघी आहे। प्रिया कुमारी, उजाला सोलंकी, नवीद लाशारी समेत ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। खोड़ा वेझो पुराणी तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। हिकु ॼणो क़तल, 2 ॼणा ज़ख़्मी। वाक़िए खां पोइ धुरनि में छिकताड़। नवाबशाह पुलिस जो मुबैना मुक़ाबिलो। शहीद एहलकार अलाह ॾिनो सोलंकी जे क़तल केस में नामज़द ॾोहारी मारिजी वियो। संदसि साथी फरार। पुलिस जो चवणु आहे त एजाज़ जांजो 16 खां वधीक केसनि में घुर्बल हो। वधीक जांच कई पई वञे। टंडे जान मोहम्मद परसां साहुरनि तरफ़ां मुबैना तौर बाहि ॾेई साड़े ज़ख़्मी थियल औरत फौत। वारसनि पारां जमुना कोहली जो लाश थाणे अॻियां रखी मुज़ाहिरो। वारसनि जो चवणु आहे त जमुना कोहली खे बाहि ॾेई साड़े क़तल कयो वियो आहे। पुलिस वाक़िए में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबबि औरत समेत 4 ॼणा फौत, 1 ज़ख़्मी। कराची जे इलाइक़े बल्दिया में ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि पीउ ऐं पुट फौत। गंबट भरिसां ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में 1 औरत फौत। गुड्डू वेझो तेज़ रफ़्तार मज़दा BS फीडर में किरण सबबि ड्राइवर फौत।
सिंध में पानी की खोट खिलाफ आबादकारनि मुसलसल सरापा एहतजाज। मीरपुर बठोरे में आबादकारनि तरफां पानी की खोट खिलाफ मुज़ाहिरो। सिजावल हैदराबाद रोड ते धरणो। नबीसर रोड में भी पानी की खोट खिलाफ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाणनि जो चवणु आहे त पानी की खोट सबब सारियालो बेचारो ऐं कमनि जो फसल तबाह थी रहियो आहे। कुंडरी में महमूदाबाद वासिन पारां बासर ज़मीनदार जे मुबैना ज़ियादनि खिलाफ मुज़ाहिरो। उमरकोट रोड ते धरणो। अॻवाणनि जो चवणु आहे त बासर ज़मीनदार पाणी ऐं अचवञ जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। लाड़काणे में राइस कैनाल में बुॾी वियल नौजवान 4 ॾींहं गुज़रण बावजूद हथ न अची सघियो। वारसनि जो औरतनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। वारसनि जो चवणु आहे त मुज़मिल शेख जो लाश 4 ॾींहं गुज़रण बावजूद हथ न अची सघियो आहे। इंतज़ामिया नौजवान जी ॻोल्हा में मदद करण लाइ तयारु नाहे। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड क़ौमी टीम जे रांदीगरनि जी मैच फ़ी में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। टेस्ट क्रिकेट खेॾंदड़ रांदीगरनि जी मैच फ़ी 15 लख रुपया हूंदी। वनडे खेॾंदड़ रांदीगरनि खे 6.5 लख रुपया फ़ी मिलंदी। T20 खेॾंदड़ रांदीगरनि खे 4.5 लख रुपया फ़ी मैच मिलंदा।